लाखा शहर में भील बिरादरी जा माण्हू सचन सरनि जे तीलियुनि मां मुख़्तलिफ़ शयूं ठाहे गुज़र सफ़र कंदा हुआ, पर जदीद मशीनरी अचण बाद हिननि जो कारोबार ख़तम थी वियो आहे। हाणे रुगो चंद कारीगर वञी बचा आहिनि। अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे सुखियो भील, हीरो भील, कन्यो भील ऐं ॿियनि ॿुधायो त संदनि हुनर खे हाणे केर बि पुछण वारो न रहियो आहे। हुननि चयो त फैंसी सामान अचण करे ऐं ज़रायत में जदीद मशीनरी करे संदनि घाघरा ख़तम थी विया आहिनि, जेकी फसल जी अनाज साफ़ करण जे कमु ईंदा हुआ। उन जाइ ते थ्रेशर अची विया आहिनि। छज जेकी घरनि में अनाज साफ़ करण जे कमु ईंदा हुआ, उन जाइ ते हाणे वेटिकन मशीन अची वई आहे। जॾहिं त कणिक खे स्टोर करण लाइ ॻोठनि में सर जे कारण मां पलियो ठाहे विकिरो कंदा हुआ, पर हाणे उहो सभु कुझु ख़तम थी चुको आहे, जंहिं करे हू लंघण काटण ते मजबूर आहे। ॿिया सामान घणो निकिरी विया आहिनि, हर शइ माना अच्छो मशीन थ्रेशरूं हलंदियूं, नयूं नयूं अन्न कढनि था पोइ साफ़ु सुथिरो, हाणे इन्हनि खे इस्तेमालु नथा करनि। अॻे सॼो आवाम ठाहींदी, हाणे को ठाहिनि था, आम ख़ासि कोन था ठाहिनि। हुनर असांजे छजनि जो अॼु असांजे वॾनि खां वठी आहे, ऐं इहे जेके असांजा नंढा आहिनि इहे बि हुनर अॻिते वधाइनि। हुकूमत खे असांजो इहो ई अपील त इहो असांखे इन हुनर में असांखे मदद कनि। हुकूमत खे असां अपील था कयूं त असांखे जेका बि फंड अचे, ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं, जेको बि फंड जेको बि असांखे ग़रीबनि खे मिले, ग़रीबता कुझु असांखे मिलणु खपे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं सक़ाफ़त जे वज़ीर खां मुतालबो कयो त संदनि फन जो क़दुरु कयो वञे ऐं संदनि माली सहायता करे संदनि हुनर खे हथी वठण लाइ जोगा क़दम कया वञनि। विज़िट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।